के महबूब मिठड़े जे लख सलवात पढ़ाइण जूं लख मुबारकूं हुजनि। दोस्तो इन सॼे ॻोठ ते ई रहमतुनि जी बरसात थी वई। महबूब जी सलवात सिर्फ़ हिकु बार जेका सलवात आहे, हिकु दफ़ो मानो हिकु बार सलवात तो पढ़े उन ते जेके अल्लाह जे रहमतुनि जी बरसात थींदी आहे, कोई इंसान त नथो गिणे सघे, पर अल्लाह जे फ़रिश्ते खे बि ताक़त नाहे उन रहमत जी बरसात खे गिणे जेको हिकु दफ़ो मोहम्मद आले मोहम्मद ते सलात तो पढ़े, खुद खुदा तो पढ़े। दोस्तो सलवात सगोरी ऐं महबूब जी घर घर में सलवात। ऐं अॼु साईं साहब ॾिनो साईं जे बाबा साईं बाबा हैदर बख्श साईं जो जेको उन्हनि जे ॿारे जे लाइ उन्हनि जे ईसाले सवाब ख़ातिर इहो उन फ़क़ीर खे साईं त खटे वियो दुआ, पर रब इनाम ॾिनो अथसि। हुन अहिड़ी पोख पोखी जो अल्लाह अॼु उन जे सवाब ख़ातिर उनखे लखु सलवात जो पढ़ी था बशकरायूं। उहो अहिड़ी पोखे वियो। दुनिया आख़िरत जी खेती आहे, हिते पोखींदो लुणंदो, हिते न लुणंदो वरी अॻिले जहान में। पोइ इहो इनाम इहो वा जेको साईं खे अलाह ॾिनो आहे। रब मिठे मोहम्मद जे सदके अमा बतुल सैयदा तैयबा ताहिरा फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे सदके साईं बाबा हैदर बख्श फुलपोटो साईं खे, साईं शमन अली साईं फुलपोटो खे, साईं सदोरो ख़ान साईं फुलपोटो साईं खे ऐं जेके बि हिन दुआ में शरीक आहियूं असां सभिनी जा जेके बि वॾड़ा हे फ़ानी दुनिया छॾे विया, रब सभिनी खे जन्नतुल फिरदौस में करीम आका जी कचहरी पाड़ो नसीब फरमाए। दोस्तो मुंहिंजे मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे, हाणे हिकु त रब जो वाइदो थियल आहे त मुंहिंजे महबूब ते सलात पढ़ी दुआ घुरो, उहा मां तव्हांजी दुआ रद्द न कंदुसि, उहा क़बूल थी वेंदी। हाणे हिकु दुआ जो रस्तो असांखे मिलियो हदीस पाक मां सलवात, माना सलवात पढ़ंदासीं दुआ घुरंदासीं। ईअं न चए त रद्द वई, ईअं न चए कमु न थियो, ईअं चए त ॿेड़ो तरी वियो। हिकु सलात पढ़ी दुआ घुरे ऐं ॿियो मुंहिंजा मौला फरमाइनि था त जुमे जो ॾिहाड़ो न हुजे, जुमे जे ॾींहुं रब खे मुंहिंजे प्यारे जिगर पुट अली अकबर जो रब खे वास्तो ॾेई दुआ घुरंदा कयोसि। पर रब खे अॼु अली अकबर जो वास्तो बि ॾियां थो। साईं साहब ॾिनो फुलपोटो साईं खे, जेके बि हिन ॻोठ जा सभई ॿाहिरि आया हो, तव्हां सभिनी खे रब क़यामत ताईं आबाद फरमाईंदो। रब अली अकबर जे सदके तव्हांजा क़यामत ताईं बच्चा घर आबाद कंदो, वेड़ा ई सभिनी जा वसंदा रहंदा। महबूब जे ही मुंहिंजी जमायत खे 24 साल शुरू थी वियो। हालांकि यज़ीदियत ॾाढो ॾुखायो, क़त्ल जूं धमकियूं ॾिनऊं, मारण जा। को चवे तूं ईरान जी एड वठंदो आहे, को चवे छा, पर मूं चयो हे त हिकु सिर आहे, अगरि 1000 ज़िंदगियूं हुजनि हा त उहे बि मुस्तफ़ा ते सलात पढ़ण में वक़ुफ़ करे छॾिया हा। हर मोमिन जे घर, सुन्नी जे घर, शिया जे घर, औलिया अल्लाह जे मज़ारातुनि ते फी सबीलिल्लाह। पर इहो 24 सालनि में दोस्तो ईअं सिलसिलो हीअं सॼी सिंध जे ॻोठनि में शहरनि में ठटो हुजे, घोटकी हुजे, मीरपुर माथेलो हुजे, टंडो अलायार हुजे, जेकमबाद हुजे, हर जाइ ते वञूं था उते सलात पढ़ूं था ऐं ॿियनि खे बि चऊं था त भाउ घर में सलवात पढ़ा, ॿेड़ो ईअं तरी वेंदई। ख़ुदा जो कसम आहे त दुनिया जी फतेह आहे, पर क़बर क़यामत में बि तुंहिंजा ॿेड़ा पार थी वेंदा। मुंहिंजा मौला इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, मुंहिंजा मौला फरमाइनि था त घणी सलवात पढ़ण सां दीन मज़बूत थींदो आहे। जेका घणी सलवात पढ़ण आहे न, इन सां दीन मज़बूत थींदो आहे। इमाम हुसैन छा बचायो आहे बाबा?
दीन बचायो आहे। इहो दीन मज़बूत थींदो आहे